ऐसा मुझा नबी सरोड खां सिंध जे खूबसूरत शाइर ऐं नसर नवीस एहसान चांडीअ जो ही भलोड़ नज़म आहे जंहिंजो इंतखाब करे छॾे तो मीरपुर खास खां रईस इमदाद मरी। त सनम कातिल खे न ॻियां मञीसी हार परची पओ निहारनि जे नशन अॻियां मञीसी हार परची पओ। सनम कातिल खे न ॻियां मञीसी हार परची पओ निहारनि जे नशन अॻियां मञीसी हार परची पओ। नदी जहिड़े हुस्न जा सभु निज़ारा महकशी आहिनि बटन पातल बखन अॻियां मञीसी हार परची पओ। उमिरि कचड़ी में का अहिड़ी अमाड़ी इश्क ॿारे वियो तॾहिं ॾुस्की ॾुखनि अॻियां मञीसी हार परची पओ। असां कंहिं ग़ैर खे सजदो कयो नाहे सॼण साईं। असां कंहिं ग़ैर खे सजदो कयो नाहे सॼण साईं तुंहिंजे वारनि वॾनि अॻियां मञीसी हार परची पओ। सवें अहसान अॻु तुंहिंजा वरी अहसान हिकिड़ो कर चयमि चांडिया चुमियनि अॻियां मञीसी हार परची पओ। सनम कातिल खे न ॻियां मञीसी हार परची पओ निहारनि जे नशन अॻियां मञीसी हार परची पओ। जल्द वञ जीअरे मिली मता मौत न मारे विजय साह परायो आहे सुहिणा सिक मता रहजी वञे सिक मता रहजी वञे। जल्द वञ जीअरे मिली मता मौत न मारे विजय साह परायो आहे सुहिणा सिक मता रहजी वञे सिक मता रहजी वञे।